जी बिल्कुल, आऊँ हिन वक्त मौजूद आहियां डिज़ंत हाई सेकेंडरी स्कूल पब्लिक दाता नगर पीर जो ॻोठ में, जिते हर साल जीअं हिन साल भी जेको सो सक़ाफ़ती हवाले सां अॼु हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें तक़रीबन मुख़्तलिफ़ रांदियूं ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके सो गज़ल वग़ैरह नात वग़ैरह जे हवाले सां हिते जेको प्रोग्राम कयो वियो आहे। हिते तक़रीबन असां गॾु उहे शागिर्द मौजूद आहिनि ऐं उस्ताद मौजूद आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं हिन जी सक़ाफ़त जे ॾियारे जे हवाले सां हुन जो छा चवणु आहे। असीं हिते गॾु थिया आहियूं सिंध जी सक़ाफ़त जे लाइ। इहो असांजो सिंध जो महीनो आहे। असीं खे सिंध जी सक़ाफ़त जे लाइ अॼु असीं हिते सभु ॼणा गॾु थिया आहियूं। अॼु असां डिसेंट पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल दाता नगर ते अॼु असांजो प्रोग्राम आहे कल्चर डे जे हवाले सां, ऐं जेको असां इहो ॿारनि में इहो उजागर पैदा कंदा आहियूं त सिंध सक़ाफ़त जेका असांजी आहे, जेका 5000 साल पुराणी आहे, जेका असां हिनखे कंटिन्यू खणी पिया अचूं ऐं असां कहिड़े तरीक़े सां मल्हायूं। असांजे ॿारनि में दिलनि में इहो जज़्बो पेश करिणो आहे त जज़्बो पैदा थिए, तंहिंजे करे असां हर साल ॾींहुं धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। मुंहिंजो नालो केसर ख़ासकेली आहे, आउं मैट्रिक क्लास जो स्टूडेंट आहियां। अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे उहो आहे सिंध अजरक टोपी माना कल्चर डे प्रोग्राम आहे, जेको असीं माना 5 साल पुराणे ज़माने खां वठी मल्हाईंदा अचूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे असां स्कूल ते हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं ॿार जेके तमामु सुठी महिनत कंदा आहिनि ऐं टीचर ॿारनि खे सुठो गाइड कंदा आहिनि ऐं उन हिसाब सां प्रोग्राम अहिड़ा कई प्रोग्राम जेके सिंध जा थियनि था ऐं ॿिया बि ॾींहं थींदा उहे असीं सुठे नमूने सां मल्हाईंदा आहियूं। ऐं टीचर असांजा तमामु जेके असांजे मथां माना सुठा आहिनि, जेके असांखे सुठी एजुकेटेड ॾींदा ऐं हर ॻाल्हि में असांजी सपोर्ट कंदा। अॼु चूंकि असांजो जेको सिंध जो सक़ाफ़ती ॾियारो अचे थो, एकता डे ॾींहुं, उन जी मुनासिबत सां असां हीअ जेको आहे महफ़िल सजाई आहे। हिन जो मक़सदु इहो आहे, एडवांस में करण जो मक़सदु इहो आहे ताकी जॾहिं सिंध जे एकता जो ॾियारो अचे एसि ताईं ॿारनि में हिकिड़ो जज़्बो पैदा थिए। उन जे हवाले सां असां थोरो एडवांस में कयूं पिया। बहरहाल हिन में तव्हां ॾिसी सघो था त ॿार माशाअल्लाह जेको आहे ड्रामा कनि पिया, कुझु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी परफॉर्मेंस कनि पिया। सिंध जे जेका 100 साल पुराणी 1000 साल पुराणी जेकी सक़ाफ़त आहे उनखे ॿीहर जेको आहे उजागर करण जे लाइ ॿार तमामु एक्साइटेड आहिनि, ख़ुशी में आहिनि। सो असांखे जेको आहे असां बि हिननि खे एज़ अ ईद तौरु जेको आहे ख़ुशी सां मल्हायूं पिया। सिंध जी सक़ाफ़त मल्हाए रहिया आहियूं डिसेंट पब्लिक हाई स्कूल में। जीअं त असीं मौजूदु आहे पीर जे ॻोठ में, जीअं त असांजी सक़ाफ़त जो ॾींहुं आहे, ॼण असीं हर साल धाम धूम सां मल्हाईंदा अचूं, त इन मां इहे त ख़बर पए त सिंधी अॼु बि मौजूदु आहिनि। कैमरा मैन सां गॾु मलक मंदूर, सोज टीवी, ठटो।